बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह البقره रुकू नंबर 30। जेकॾहिं ज़ालुनि खे उन्हीअ वक़्तु तलाक ॾियो जॾहिं अञा खेनि हथु न लाथो अथव या उन्हनि लाइ क़ाबिल मुक़ररु न कयो अथव त अव्हां ते गुनाह कोन्हे ऐं खेनि वठण लाइ हलीअ चलीअ वांगुरु ॿिउरो ॾियो। आसूदे ते पंहिंजे वसार आहे ऐं सुञे ते पंहिंजे वसाहर आहे। इहो कमु भलारनि ते लाज़िम आहे ऐं जेकॾहिं खेनि हथु लाहिण खां अॻु हिन हालति में उन्हीअ खे तलाक ॾियो जो क़ाबिल मुक़ररु कयो अथव त जेकी मुक़ररु कयो अथव तंहिंजो अधु ॾियणु लाज़िम आहे। पर जे ज़ालूं बख़्शिनि या जंहिंजे हथ में निकाह जी ॻंढ आहे यानी मुड़ुस सो बख़्शे यानी पूरो ॾिए ऐं अव्हां जो बख़्शणु परहेज़गारीअ खे ॾाढो वेझो आहे ऐं अव्हीं पाण में नेकीअ खे न विसारियो, छो त जेकी कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। सभिनी निमाज़नि ते ऐं ख़ुसूसन विची निमाज़ ते निगहबानी करियो ऐं अल्लाह लाइ फ़र्मा बरदार थी बीहो। पोइ जेकॾहिं दुश्मननि खां ड्रिॼो त प्यादा थी या सवार थी इशारनि सां निमाज़ पढ़ो। पोइ जॾहिं बेभवा थियो तॾहिं जीअं अव्हांखे निमाज़ जा अरकान जे न ॼाणंदा हुयो सेखारियाईं तीअं सभिनी रुकननि जी बजा आवरीअ सां अल्लाह खे यादि करियो ऐं अव्हां मां जेकी मरनि ऐं ज़ालूं छॾीनि तंहिंखे हिकु वरह ताईं पंहिंजनि ज़ालुनि लाइ खेनि फ़ाइदे ॾियण ऐं न लघण जी वसियत करणु लाज़िम आहे। पोइ जेकॾहिं उहे निकिरनि त जेकी पंहिंजे हक़ में शरीयत जे दस्तूर मूजिबि कनि तंहिं में अव्हां ते गुनाह न आहे ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। ऐं तलाक ॾिनलनि लाइ हलीअ चलीअ वांगुरु परहेज़गारनि ते ख़र्चु लाज़िम आहे ऐं अहिड़ी तरह अल्लाह पंहिंजा हुकुम अव्हां लाइ पधिरा करे थो त मन अव्हीं सम्झो।